खरबा रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। लाड़काणे में नए क़ाइम थियल वफ़ाक़ी मोहतसिब रीजनल ऑफिस लाड़काणो बाज़ाब्ता तौर ते फ़ाल थी वई आहे, जेका लाड़काणो ऐं उन जे आसपास जे ज़िलनि जे रवासियुनि लाइ हिकु वॾो सहूलियत वारो क़दम आहे। अरबा 7 जनवरी 2026 ते ऑफिस केतिरनि ई वफ़ाक़ी इदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयल अवामी शिकायतुनि ते पंहिंजे पहिरीं अहम ॿुधणी कई। अहिड़ो इज़हार सखर मोहतसिब आला रीजनल हेड सैयद महमूद अली शाह ॿुधणी जी सदारत सखर लाड़काणो रीजन कई। सेप्को SSGCL पाकिस्तान पोस्ट लाइफ इंश्योरेंस PLI आई नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान NBP लाड़काणो ख़िलाफ़ दाख़िल थियल केसनि जो जाइज़ो वरितो। लाड़काणे जे रीजनल ऑफिस जे क़याम ऐं ऑपरेशनलाइज़ेशन सां अवाम लाइ शिकायतुनि जे अज़ाले जी ख़िदमतुनि ताईं रसाई में नुमायां बहितरी अचणु उमेद आहे, जंहिंसां डिवीज़न जे रवासियुनि लाइ सफ़र ऐं प्रोसेसिंग में देरि घटिजी वेंदी। वफ़ाक़ी मुतसिब सेक्रेटरीट चयो आहे त हिन क़दम जो मक़सदु शिकायतुनि जो तेज़, शफ़ाफ़ ऐं शहरी दोस्त हल फ़राहम करणु आहे।